बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। अॼु इलाही ख़ूबसूरत ही से तव्हांखे नज़र अची रहियो आहे ऐं इलाही ख़ूबसूरत ही समाउ आहे, ख़ूबसूरत हीअ महफ़िल आहे असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाले सां हीअ महफ़िल आहे। ऐं हीअ जेको असां अॼु स्टेज सजायो आहे, हीअ जेको अॼु अंगण असां सजायो आहे, असीं सम्झूं था त हिते वेहण असांजे लाइ यकीनन हिकिड़ी वॾी सआदत आहे। ऐं जॾहिं बि जंहिं बि अहिड़ी महफ़िल में कोई बि वेहे थो त यकीनन उहो इंसानु नसीबनि वारो हुजे थो, तंहिंजे करे ई हीअ महफ़िल उन इंसान खे नसीब थिए थी। ऐं यकीनन अव्हां सभु बि इलाही ख़ुशनसीब आहियो जो अव्हां हिन महफ़िल खे ॾिसो पिया, छो त जंहिं महफ़िल में ज़िक्र हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे त उन महफ़िल में वेहण वारा, उहा महफ़िल अरेंज करण वारा, उहा महफ़िल ॿुधण वारा पाण सभु जेको आहे सो ख़ुशनसीब ज़रूरु आहियूं। नाज़रीन, आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं हीअ ख़ूबसूरत महफ़िल अव्हां सभिनीनि जे लाइ आहे। ऐं असां जॾहिं बि रबिउल अव्वल जो ज़िक्र कयूं था त रबिउल अव्वल महीनो एतिरो त ख़ूबसूरत आहे, जंहिं महीने में दुआऊं क़बूल थियनि थियूं, जंहिं महीने में इबादतूं क़बूल थियनि थियूं, ऐं सभु महीना यकीनन हर ॾींहं जी बि पंहिंजी हैसियत हूंदी आहे, उन ई तरह हर महीने जी बि हिकु पंहिंजी हैसियत थिए थी। हीउ महीनो इलाही ख़ूबसूरत आहे ऐं हिन ज़िक्र में पाण सभु गॾु आहियूं, हिन महफ़िल में पाण सभु गॾु आहियूं, गॾिजी ज़िक्र ॿुधंदासीं, गॾिजी दुआऊं घुरंदासीं ऐं अलाह तबारक व ताला असांजी हिन महफ़िल खे, असांजे हिन ज़िक्र खे पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फ़रमाए। ऐं हीअ दुनिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ ख़लकी वई, हीअ पूरी काइनात उन्हनि जे लाइ ख़लकी वई ऐं असां यकीनन ख़ुशनसीब आहियूं त असां उन्हनि जे उम्मत मां आहियूं। नाज़रीन, आऊं अॻियां वधां थी हिन महफ़िल में जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां कराइणु चाहींदमि। जनाब, मूंसां गॾु तव्हांखे ॿ ख़ूबसूरत चेहरा नज़र अची रहिया आहिनि। असां सां गॾु फ़ातिमा ज़हरा मौजूदु आहे ऐं फ़ातिमा ज़हरा मिठड़ो सुठो आवाज़ु अथसि, नात ख़्वां आहे। ऐं ज़ैनब असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ैनब ऐं फ़ातिमा ॿिन्हिनि खे मां भलीकार चवां थी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। ऐं असां हुननि खां नातिया कलाम ॿुधंदासीं, अॻियां वधूं था ऐं असांजा ॿिया मुअज़्ज़िज़ महिमान बि मौजूदु आहिनि। जनाब नाले मिठो मैसर साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं असां हिन तरह जी महफ़िल कयूं ऐं नाले मिठो मैसर साहिब खे असां यादि न कयूं, इहो माना मुमकिन न हूंदो आहे। तव्हांखे भलीकार चऊं था, तव्हांजी महिरबानी, तव्हां लबैक चई करे अचो था ऐं हिन महफ़िल खे ख़ूबसूरत बणायो था। जनाब, उनखां अलावा असां सां तमामु सुठा नात ख़्वां आहिनि, ॾाढो सुठो हुननि जो आवाज़ु आहे। असांजो भाउ सरताज हफ़ीज़ असां सां गॾु मौजूदु आहे, तव्हांखे बि भलीकार चऊं था हिन ख़ूबसूरत महफ़िल में। उनखां अलावा जनाब असां सां गॾु कारी मोहम्मद अली साहब मौजूदु आहिनि, आपको भी वेलकम कहते हैं। सो शुरूआत कयूं था ऐं फ़ातिमा ज़हरा असां सां गॾु मौजूदु आहे, ज़ैनब असां सां गॾु मौजूदु आहे। सो असां हिननि खां पहिरियों नाता कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। सहर का वक्त था, मासूम कलियां मुस्कुराती थी, हवाए खैर मक़दम के तराने गुनगुनाती थी। सहर का वक्त था, मासूम कलियां मुस्कुराती थी, हवाए खैर मक़दम के तराने गुनगुनाती थी। अभी जिब्रील भी उतरे न थे काबे के मिंबर से, कितने बेसदाई है अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो शहे हर दूसरा तशरीफ ले आए, मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका कुल्लिहिमी।
और या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, अर्श ने चूमा ये तलवा आपकी नालैन का, मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन आला बिका क़ैदुल ख़ल्क़ि कुल्लिहिम। ज़ात यकता आप हैं, मुस्तफ़ा ज़ात यकता आप हैं, जिसको यक बनाया आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं। यकता आप हैं, मुस्तफ़ा ज़ात यकता आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं। और आप जैसा कोई हो सकता नहीं, आप जैसा कोई हो सकता नहीं, अपनी हर खूबी में तन्हा आप हैं, अपनी हर खूबी में तन्हा आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं, मुस्तफ़ा ज़ात यकता आप हैं। और लामका तक जिसकी फैली रोशनी, लामका तक जिसकी फैली रोशनी, वो चिराग है आलमारा आप हैं, वो चिराग है आलमारा आप हैं, रब ने जिसको यक बनाया आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं। और अब गुल में नूर की पहली किरण, अब गुल में नूर की पहली किरण, जाने आदम जाने हवा आप हैं, जाने आदम जाने हवा आप हैं,
मुस्तफ़ाए ज़ात यकता आप हैं, यक ने जिसको यक बनाया आप हैं, रब ने जिसको यक बनाया आप हैं। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। मुस्तफ़ा ज़ात यकता आप हैं, यक ने जिनको यक बनाया आप हैं। सुभान अल्लाह, ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। अच्छा नाले मिठा मैसर साहब, अवां जे तरफ़ हाणे मां अॻियां वधंदसि। आका नामदार सरवरे ताजदार जंहिंजे सदके में कुल हीअ काइनात ख़लकी वई ऐं बेहद ख़ूबसूरत रात, बेहद ख़ूबसूरत रात 12 रबिउल अव्वल, छा चवणु चाहींदव? बसि हाणे जंहिंजे ज़ुल्फ़नि जा कसम अल्लाह तबारक व तआला खणे, सुभान अल्लाह, जंहिं शहर में मुंहिंजो पाक पैगम्बर हुजे उन शहर जा कसम रब खणे। ऐं रब पाक फरमाए त मुंहिंजा महबूब जेकॾहिं असां तव्हांखे तख़लीक़ न कयूं हा त हिन काइनात खे बि तख़लीक़ न कयूं हा। माना तख़लीक़ जो जेको सबबु आहे, काइनात जे तख़लीक़ जो सबबु, उहो असांजो आका इनामदार, अड़ियनि जो आधार, यतीमनि जो यार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि, जेके मोहसन इंसानियत आहिनि। ऐं अल्लाह तबारक व तआला हुननि खे ॿिया त केतिरा ई लक़ब अलक़ाब ॾिना आहिनि। पाण वमा अरसलनाक इल्ला रहमत लिल आलमीन, माना रहमत काइनात जे मथां, उन में मुस्लमान बि अची विया, ग़ैर मुस्लिम बि अची विया, जेके बि जानदार आहिनि, जेके बि बेजान शयूं, सभिनि जे लाइ आका करीम असांजा रहमत बणिजी आया आहिनि। ऐं उन जी विलादत जो जेको ॾींहुं आहे उहो हिकिड़ो ईदुनि खां वधीक हिकिड़े ईद जो ॾींहुं आहे। छा जेके बि माना ईदूं थियूं आहिनि उहे हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तवसुल सां ऐं उन जे सदके में मिलियूं आहिनि। त मालूम थिए थो त हीअ जेका पाण करीमनि जी जेको विलादत जो ॾींहुं आहे इहो तमामु हिकिड़ो वॾे दर्जे जो ॾींहुं आहे। ऐं जेको बि साईं करीमनि जो उम्मती पंहिंजे प्यारे आका नामदार खे यादि करे थो ऐं पंहिंजो नालो उन में ॻणाए थो त इहा उन जी हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे। ज़रूरी न आहे त असां मीलाद शरीफ़ जे हिकिड़ी महफ़िल मल्हाइण जे लाइ हिकिड़ो वॾा एहतमाम कयूं, जेतिरो अलाह साईं जंहिंखे नवाज़ियो आहे, जेतिरो पंहिंजी हैसियत आहे, पाण करीमनि खे यादि कंदो, घर में महफ़िल सजाईंदो, ॿियो न त पंहिंजे घर जे कुटुंब जे भातियुनि सां गॾिजी ऐं सुठो तां पीअंदे पाण खाए थो, पंहिंजे बचड़नि खे खाराए थो ऐं साईं करीमनि जे मथां हिकिड़ो दुरूद ऐं सलाह पेश करे थो, क़ुर पाक जी तिलावत करे थो, हिकु अधु नात जहिड़ो बि हुनजो आवाज़ु आहे उहो पाण पढ़े थो, त मुंहिंजा पाक पैगम्बर पंहिंजे रोज़ अक़दस में उन जी इहा ॾिसी ऐं ॾाढो ख़ुशि थियनि था। ऐं इहे असांजूं जेके सलवातूं आहिनि, जेके दिलि सां पढ़ियूं वञनि थियूं, इहे हज़रत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण गुंबद ख़िज़रा में असांखे ॿुधनि था। त इहा असां उम्मतनि जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे ऐं हिकिड़ी वॾी जेका सआदत आहे, जंहिंजो सना ख़्वान मुंहिंजो अलाह तबारक व तआला पाण ख़ुदि हुजे ऐं उहा सना वरी पंहिंजे माना उम्मतनि खां पढ़ाए रब पाक साईं करीमनि जे उम्मतनि खां, त उम्मतनि जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। ऐं असांजे लाइ बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जो असां हिन मेहरान टीवी जे सथ ते ऐं उन जे अंगण ते वेही करे ऐं साईं करीमनि जी तारीफ़ पढ़ूं था। अव्हां माना हिकिड़ो तमामु सुहिणे प्रोग्राम जी हिकिड़ी होस्टिंग करे रहिया आहियो ऐं यकीननि हीअ जेके घड़ियूं आहिनि इहे असांजूं जेके आहिनि से बख़्शिश जो बाहिस बणिबियूं इंशा अल्लाह ताला। जॾहिं वक़्तु आख़िरत ईंदो, जॾहिं हिकु ॾींहुं हर हिकु माण्हू अकेलो हिन दुनिया खे कूच करे छॾे करे वञी पंहिंजे माना असुल मक़ाम ते पहुचंदो, पोइ असांखे ख़बर पवंदी, अखि ॿूॾींदासीं त पोइ ख़बर पवंदी त जेके ज़िंदगी में असां ॿिए हंधि जेको टाइम स्पेंड कयो, गुज़ारियो, उन ऐं हिन टाइम जो केॾो फ़र्क़ु आहे। सुभान अल्लाह। ऐं अव्हां जो सॼो सथ जेको आहे मेहरान टीवी जो, उहो बि माना मुबारकुनि जे लाइक़ु आहे।
जेके असांखे ॾिसनि था पिया ॾींहं में परॾेह में, उन्हनि खे बि हिन भलारे ॾींहं जूं लख लख मुबारकूं, ईद मिलादुन नबी जूं लख लख मुबारकूं सभिनी खे अर्ज़ु कंदासीं त असांजे हक़ में दुआ घुरनि, असांजे सुहिणे मुल्क जे हक़ में, सुहिणी सिंध जे ख़ासि करे हक़ में दुआ घुरनि। जेका अॼुकल्ह झेड़नि ऐं मुख़्तलिफ़ जेके माना हिकिड़ियूं रस्मूं आहिनि उन जे बरचड़े अलाह तबारक व तआला असांखे हिननि सभिनी मुसीबतुनि खां हिन भलारे ॾींहं जे सदके आज़ादी ऐं निजात ॾियारी। आमीन आमीन। इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ॻाल्हायो आहे। ऐं 12 रबीउल अव्वल जो केतिरो इंतज़ारु हुजे थो, जी 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 जी, केतिरी तयारी हुजे थी, ऐं मां चाहींदसि त थोरो ज़िक्र कयो। त हूअं त हाणे 12 ई महीना इंसानु पंहिंजे ख़ुशियुनि मल्हाइण जे लाइ ऐं पंहिंजी हैसियत आर पंहिंजूं माना हिकिड़ियूं कोशिशूं बि करे थो। ऐं जीअं हाणे कंहिं पंहिंजे पुट जो अक़ीद को माण्हू करे थो या पुट जी शादी करे थो त माण्हूअ जे दिलि में लखियूं उमेदूं थियनि थियूं। पोइ उहो वरी जॾहिं प्रोग्राम पूरो थी थो वञे त वरी जंहिंखे अलाह साईं ॿटनि पुटनि सां नवाज़ियो आहे त वरी ॿिए जे हिसाब सां। पर हीअ आका इनामदार अड़ियनि जे आधार मुंहिंजे प्यारे पाक पैगम्बर जे अचण जो ॾींहुं जेको आहे न, उहो असांखे नंढपण खां वठी माना असां ॾिसंदासीं असांजा वालिदैन बि इन महीने जी माना हुननि खे शिदत सां इंतज़ारु हूंदो ऐं असांखे बि इंतज़ारु रहंदो आहे। ऐं छो न रहे इंतज़ारु, छाजे करे जो जंहिं असांखे अशरफुल मखलूकात बणायो उन ई असांखे चयो आहे त मां तव्हां ॾे पंहिंजो पाक पैगम्बर मोकिले तव्हांजे मथां हिकिड़ो वॾो अहसान कयो आहे, तव्हांजे मथां हिकिड़ो मूं वॾो अहसान कयो आहे। त हाणे पोइ उन अहसाननि जो जेको माना बदिलो चुकाइबो आहे त उन जे लाइ शुक्रिया खां वधीक ॿी का बि शइ कान्हे। बेशक बेशक, बिल्कुलु बिल्कुलु। अहसान करण वारे अहसान कयो आहे ऐं उन साईंअ जा असां अहसान ॻायूं था साईं खे यादि करे। बेशक बिल्कुलु। मां चाहींदसि त नातिया कलाम सां असां हिन ख़ूबसूरत महफ़िल खे अॻियां वधायूं। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीअना सल्ले अला मुहम्मदिन। आयो मुहम्मद घोट असां वटि, आयो मुहम्मद घोट असां वटि, ख़ुशियूं छो न मल्हायूं, ख़ुशियूं छो न मल्हायूं, ख़ुशियूं छो न मल्हायूं। नारे रिसालत जाहणी नारा, नारे रिसालत जाहणी नारा, घर ऐं घिटियूं सजायूं, घर ऐं घिटियूं सजायूं, घर ऐं घिटियूं सजायूं। आयो मुहम्मद घोट असां वटि, ख़ुशियूं छो न मल्हायूं, ख़ुशियूं छो न मल्हायूं। ॿिया बि लखें एहसान ख़ुदा जा ॻाइण खां आहिनि गोरा, पर पंहिंजो महबूब अता कयईं
संदस लखें लखें थोरा हाल जे आहर ठाहे ठहप हर शइ छो न विरहायूं हर शइ छो न विरहायूं आयो मोहम्मद घोट असां वटि ख़ुशियूं छो न मल्हायूं ख़ुशियूं छो न मल्हायूं हर हिक मुल्क में याद नबीअ जी आशिकन आहे मल्हाई केक कटियाऊं देगियूं रंधियाऊं तज़ात करीम जी आई तन जी मुहब्बत खे सलामी तन जी मुहब्बत खे सलामी जुड़ियने संदन जायूं जुड़ियने संदन जायूं आयो मोहम्मद घोट असां वटि ख़ुशियूं छो न मल्हायूं ख़ुशियूं छो न मल्हायूं अतर अंबर खुशबू खिंडराए घर आबाद कंदासी के भली कुरकन किरोड़े भेरा पाण मिलाद कंदासी खाई रियाहूं जंहिंजे सदके खाई रियाहूं जंहिंजे सदके उनखे कीअं भुलायूं उनखे कीअं भुलायूं आयो मोहम्मद घोट असां वटि ख़ुशियूं छो न मल्हायूं ख़ुशियूं छो न मल्हायूं वाह हलीमा तुंहिंजे नसीबनि तो सां ख़ूब निभायो अर्शन जा वञी सैर कया जंहिं सो तो हबीब न पायो अर्शन जा वञी सैर कया जंहिं सो तो हबीब न पायो अल्लाह जो एहसान थियो तो ते खोड़हूं ॿियूं बि तदायूं खोड़हूं ॿियूं बि तदायूं आयो मोहम्मद घोट असां वटि ख़ुशियूं छो न मल्हायूं ख़ुशियूं छो न मल्हायूं नाले मिठा नग दार नबीअ जी पढ़ पियो सना तूं सदाई महसर छा कंदा माण्हू तोखे छो थो कंहिंखां घबराई आयूं बराबर मुश्किलूं साईं आयूं बराबर मुश्किलूं साईं हर कंहिं
तां हटरायूं हर कंहिं तां हटरायूं आयो मोहम्मद घोट असां वटि ख़ुशियूं छो न मल्हायूं ख़ुशियूं छो न मल्हायूं नारे रिसालत जाहणी नारा घर ऐं घिटियूं सजायूं घर ऐं घिटियूं सजायूं। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन नामदे सरकार जी हीअ महफ़िल ख़ूबसूरत महफ़िल अवां ताईं पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। नंढड़ी साहीअ जी तरफ़ अॻियां वधूं था, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था हिन ख़ूबसूरत महफ़िल में 12 रबीउल अव्वल जी हीअ महफ़िल अवां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु ऐं असां बिल्कुलु बि घणो टाइम नथा वठूं, अॻियां वधूं था। असां सां गॾु सरताज हफ़ीज़ मौजूदु आहिनि, अवां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन ढके ताज शाही शहंशाह आयो ढके ताज शाही शहंशाह आयो ओ मुको मुहब मौला मुको मुहब मौला थियो लायो सजायो ढके ताज शाही शहंशाह आयो थियो नूर नाज़िल सगोरे शहर में सखी जवान आयो सुबह जे पहर में थियो नूर नाज़िल सगोरे शहर में सखी जवान आयो सुबह जे पहर में हो पखिन पाण में हिया पखिन पाण में हिया थे बोले बुधायो ढके ताज शाही शहंशाह आयो ढके ताज शाही शहंशाह आयो मको पाक थियो अरबिया मुहाबे दिसी कुर्बैडा कयो नाज़ुकाबे मको पाक थियो मदनीय मुहाबे दिसी कुर्बैडा कयो नाज़ुकाबे रबुल बैत जो शान रबुल बैत जो शान आमदनीय वधायो ढके ताज शाही शहंशाह आयो होया हर घिटिया में हजारे मलाइका अमर आम नाले आंदा हार हर हिक होया है घिटिया में हजारे मलाइका अमर आम नाले
आंदा हर हर हिक ओ भली पाओ जी जल भली पाजी जल रबी आहरायो ढके ताज शाही शहन शाह आयो चवे हर को माढ़ो लथो चंद्र आहे इहा सुखड़ी का हितों जीतना है चवे हर को माढ़ो लथो चंद्र आहे इहा सुखड़ी का हितों जीतना है जही राज सारो जही जग ही सारो आरोशन बनायो ढके ताज शाही शहन शाह वायो सारो जग जलवे अफरोज थी वियो गुलाम नबी जडे मोहम्मद अची वियो सारो जग जलवे अफरोज थी वियो गुलाम नबी जडे मोहम्मद अची वियो ककर रहमत जो ककर रहमतुन जो खुदा वसायो ढके ताज शाही शहन शाह वायो सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही खूबसूरत बहारों का नज़ारों का कोई मकसद नहीं बनता कि उन बिन दो जहानों का कोई मकसद नहीं बनता नहीं कुर्बान अगर रूहें हमारी आप पर आका तो इन जिस्मों में रूहों का कोई मकसद नहीं बनता वाह सुभान अल्लाह बचाकर राह में पलके जबी के बल चलो यूसुफ दरे आका पे कदमों का कोई मकसद नहीं बनता अॻियां वधूं था ऐं कारी मोहम्मद अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह जश्न आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह जश्न आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह सरकार की आमद मरहब आका की आमद सब मिलकर बोलो मरहबा लजपाल की आमद मरहबा जश्न आमद रसूल अल्लाह ही अल्लाह बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह जबकि सरकार तशरीफ लाने लगे हुन गुलमा भी खुशियाँ मनाने लगे और हर तरफ नूर की रोशनी छा गई मुस्तफ़ा क्या मिले जिंदगी मिल गई ऐ हलीमा तेरी गोद में आ गए दोनों आलम के रसूल अल्लाह ही अल्लाह दोनों आलम के रसूल अल्लाह ही अल्लाह सरकार की आमद सब मिलकर बोलो आका की आमद लजपाल की आमद मरहबा जश्न आमद रसूल अल्लाह ही अल्लाह शादियाँ ने खुशी के बजाए गए और शादी के नगमे सबको सुनाए गए हर तरफ शोर सल्ले
अला हो गया, आज पैदा हबीबे खुदा हो गया। फिर तो जिब्रील ने भी ऐला किया, ये खुदा के हैं रसूल, अल्लाह ये अल्लाह, ये खुदा के हैं रसूल, अल्लाह ये अल्लाह। सरकार की आमद सब मिलकर बोलो मरहबा, आका की आमद मरहबा, दाता की आमद मरहबा। जश्न आमद रसूल, अल्लाह ये अल्लाह। बीबी आमना के फूल, अल्लाह ही अल्लाह। नूर की तन गई चादरें चार सू, और गुलमा की पूरी हुई आरज़ू। मुस्तफ़ा मुजतबा शाह कौनो मकाम, मुस्तफ़ा मुजतबा शाह कौनो मकाम। रब के सरकार जब हो गए रूबरू, रब के सरकार जब हो गए रूबरू, फिर खुदा ने यूँ कहा अल्लाह ही अल्लाह। फिर खुदा ने ये कहा अल्लाह ही अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सरकार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, दाता की आमद मरहबा। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। फातिमा ज़हरा आपकी तरफ आगे बढ़ेंगे, ज़ैनब आप दोनों साथ में पढ़ेंगी? जी बिस्मिल्लाह कीजिए। आमिन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलके मिलके। आमिन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलके मिलके। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। हाँ ज़ुबा पर अशरक़ल बद्रू अलैना की सदाएं थी, दिलों में मादा लिल्लाह दाई की दुआएं थी। वो नन्ही बच्चियाँ छतों पे चढ़कर डफ बजाती थी, रसूल पाक की जानिब इशारे करके गाती थी कि हम है बच्चियाँ नजार के, आला घराने की खुशी है आमना के लाल के, तशरीफ लाने की। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। आमीन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलकर मिलके। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। हाँ सरकार की आमद, आका की आमद, जरा झूम के बोलो, लब चूम के बोलो। मक्के की आमद, मदनी की आमद, सोहरे की आमद मरहबा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। जश्न विलादत मरहबा मरहबा
मरहबा या मुस्तफ़ा। हाँ रबीउल अव्वल उम्मीदों की दुनिया साथ ले आया, दुआओं की कबूलियत दो हाथों हाथ ले आया। खुदा ने ना खुदाई की वो इंसानी ज़मीने की, कि रहमत बन के छाई 12वीं शब इस महीने की। अज़ल के रोज जिसकी धूम थी, वो आज की शब है, वो किस्मत के लिए मखसूस थी। वो आज की शब है, जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। आमीन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलकर मिलकर। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। मुबारक हो हबीबे किबरिया तशरीफ ले आए, मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए। मुबारक मुरसली के पेशवा तशरीफ ले आए, मुबारक हो कि ख़त्मुल अंबिया तशरीफ ले आए। मुबारक हो शहे हर दो सरा तशरीफ ले आए, मुबारक आसियों के आसरा तशरीफ ले आए। आमीन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलके मिलके। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। सरकार की आमद आका की आमद, जरा झूम के बोलो लब झूम के बोलो। मक्के की आमद मदनी दे आमद मरहबा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। आमीन नबी के प्यारे का जश्न मनाओ मिलके मिलके। जश्न विलादत मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अॻियां वधूं था। नाले मिठा मैसर साहब, जी 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 नंढड़ी का ख़ुशी थींदी आहे घर जी, में, जी, पूरो जी, घर ख़ुशि थींदो आहे, बिल्कुलु। पाड़ो ख़ुशि थींदो आहे, बिल्कुलु। ख़ानदान ख़ुशि थींदो आहे। बिल्कुलु। ऐं जंहिं आका करीम जे सदके में हीअ कुल काइनात ख़लकी वई, उन्हनि जी जॾहिं आमद हुजे थी, जी। सोचो थोरो माना सोचिजे जी जी त कुल काइनात जी छा ख़ुशी हूंदी। पखी पखण ऐं दुनिया जी हर शइ, हिन काइनात जी हर शइ, ही ज़मीन ही काइनात, छा ख़ुशियूं हूंदियूं। बिल्कुलु ख़ुशियूं तव्हां ॾिसो था रबीउल अव्वल जी जीअं ई आमद आमद थिए थी हा त सिर्फ़ु मुल्क पाकिस्तान में न पर जिथे बि माना कलमे पढ़ण वारा आहिनि उहे दिलि ऐं जान सां पंहिंजे हुज़ूर जे आमद जी ख़ुशीअ में मशग़ूल थी था वञनि। पोइ उहो यूरोप हुजे, अफ्रीका हुजे, एशिया खंड हुजे, ख़लीज जा टोटल मुल्क हुजनि, बिल्कुलु हर हिकु जॻह ते इहो असांखे ॾिसण लाइ मिले थो त हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जी ख़ुशी मल्हाए थो। हा पोइ जंहिंजी जेकी हैसियत आहे, किथे जुलूस था कढनि, पंहिंजी इस्तिताअत किथे मुताबिक़, पंहिंजे हिकिड़ी हैसियत मुताबिक़, जी 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 ऐं सभई मन ऐं उन्हनि खे केरु माना ज़ोर बार नथो करे का, हुकूमत जी का अहिड़ी का पॉलिसी कान्हे का पॉलिसी कान्हे, त बाबा सही तव्हांखे हीअ पॉलिसी शइ करणी आहे हिते। त हर हिकु मुल्क में जीअं असांजे मुल्क में हिकिड़ो 12 रबीउल अव्वल जे ॾींहं खे सरकारी तौर ते बि सेलिब्रेट कयो थो वञे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेके बि माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां जिन नातिया कलाम लिखियो आहे या पाण संदन साईं जन जी जेका सीरत मुबारक आहे जी हाँ, उन्हनि जी। लिखी आहे, त
उन्हनि खे हुकूमत पंहिंजो एवॉर्डनि सां नवाज़े थी हाँ। ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में मज़हबी उमिरि जी जेका वज़ारत आहे उहा एतमामु कंदी आहे ऐं 12 रबीउल अव्वल जे ॾींहं खे ॾाढो सुहिणे ऐं सुठे अंदाज़ में असांजे मुल्क पाकिस्तान में बि उहा शइ मल्हाई थी वञे पर हर हिकु दुनिया जे हर मुल्क में इन ॾींहं खे सेलिब्रेट कयो थो वञे ऐं सॼो महीनो तक़रीबन कमो पेश हर हिकु मुल्क में साईं करीमनि जी यादि में प्रोग्राम मुनक़द थियनि था किथे घरनि में था थियनि किथे ॿाहिरि वॾनि माना चौराहनि ते था थियनि किथे वॾनि वॾनि ग्राउंडनि ते था थियनि ऐं पोइ माण्हू जेके आहिनि तमामु मुहबत ऐं प्यार सां उन में अची शिरकत कनि था त असांजे सुहिणे हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निस्बत सां प्रोग्राम आहे त उन जे करे उहे माण्हू पोइ अची उन में शरीक थियनि था त इहा हिकिड़ी ख़ुशी आहे ऐं इन ख़ुशीअ में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थो थिए ऐं अलाह तबारक व ताला पाण फरमायो त मुंहिंजा हबीब हर ईंदड़ ॾींहुं तव्हांजी जेका अज़मत आहे तव्हांजो शान आहे उहो बुलंदी जे तरफ़ ईंदो जीअं बुलंद तव्हां त आहियो पर हर ईंदड़ ॾींहुं दुनिया में हर ईंदड़ तव्हां ॾिसंदव जे पुठिएं साल खां हिन साल जो मिलाद वरी अञा वधीक हूंदो अञा हिकिड़ो वधीक तव्हांखे जुनून मिलंदो तव्हांखे हिकिड़ा वधीक माण्हू मिलंदा वधीक जेके आहिनि ख़ुशियूं मल्हाइण वारा मिलंदा अहिड़े नमूने सां जेसिताईं दुनिया क़ाइमु आहे त मुंहिंजे आकाए नामदार अड़ियनि जे आधार जी ख़ुशी ईअं ई मल्हाइबी रहिबी ऐं माण्हू पंहिंजे ख़ुशियूं मल्हाए पंहिंजूं दिलियूं मुनवर कंदा ऐं असांजा घर असांजा पाड़ा असांजा मुल्क हुज़ूर जे सदके आबाद आहिनि इंशा अल्लाह ताला आबाद रहंदा सही पिया चओ ऐं तक़सीम जॾहिं रब जूं उहे नेमतूं थियूं त असांजे हिसे में आका मुस्तफ़ा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं इहो ई रीज़न आहे त असां यकीनन ख़ुशनसीब आहियूं नाज़रीन साईं जी तरफ़ अॻियां वधूं था तव्हां असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी हिन ख़ूबसूरत महफ़िल में 12 रबीउल अव्वल जी महफ़िल हिन वक़्तु अवां ताईं बहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई ऐं हीअ ख़ूबसूरत समा आहे ख़ूबसूरत ही स्टेज आहे मंच बेहद ख़ूबसूरत लॻी रहियो आहे ऐं यकीनन जॾहिं अहिड़ी महफ़िल में इंसानु वेहे थो त उहो दिली सुकून किथे न किथे इंसान खे ज़रूरु महसूसु थी रहियो हूंदो आहे ऐं हीअ इबादतुनि में शुमार ही इबादतूं आहिनि अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फ़रमाए ऐं सभु इबादतूं ख़ूबसूरत आहिनि पर अॼु ॾींहं ते जेको आहे सो कोशिशि कजे त घणे खां घणो दुरूद पाक कसरत सां पढ़िजे पंहिंजी महफ़िल जे तरफ़ असां अॻियां वधूं था फ़ातिमा ज़हरा असां सां गॾु आहे ज़ैनब असां सां गॾु आहे पहिरियों उन्हनि खां नातिया कलाम ॿुधूं था ऐं पोइ असां पंहिंजे ॿियनि महिमाननि जी तरफ़ अॻियां वधंदासीं जी फ़ातिमा ज़ैनब बिस्मिल्लाह कीजिए क्या बात मदीने दी क्या बात मदीने दी ते सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी ते सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने से बुलावा रहा है
मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, और वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने से बुलावा रहा है, ये चक्की सैयदा की चल रही है, ये चक्की फातिमा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा रहा है, और नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल भी तो अपने साथ ले जा,
अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। जी सुबहान अल्लाह, माशा अल्लाह। मदीने से बुलावा आ रहा है और मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। खूबसूरत, बेहद खूबसूरत। कारी मोहम्मद अली साहब तव्हां जी तरफ़ अॻियां वधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। दुरूद पाक इंशाअल्लाह मिल के पढ़ते हैं। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, 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 सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। कालियां जुल्फां वाला दुखी दिला दा सहारा, कालियां जुल्फां वाला दुखी दिला दा सहारा, कसम खुदा दी मैनू सब नालों प्यारा। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। करे के इशारा सोना सूरज नो मोड़दा, करके इशारा सोना सूरज नो मोड़दा, आपे चंद तोड़दा ते आपे चंद जोड़दा, आपे चंद तोड़दा ते आपे चंद जोड़दा। बिगड़ी बना दे मेरे नबी दा इशारा, बिगड़ी बना दे मेरे नबी दा इशारा, कसम खुदा दी मैनू सब नालों प्यारा। पढ़ो सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। एडा सोना नबी कोई दुनिया ते आया नहीं, एडा सोना नबी कोई दुनिया ते आया नहीं, यार एडा सोना कोई रब ने बनाया नहीं, यार एडा सोना कोई रब ने बनाया नहीं। दीद मेरे नबी दी है रब दा नजारा, दीद मेरे नबी दी है रब दा नजारा, कसम खुदा दी मैनू सब नालों प्यारा। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। सरकार की आमद, आका की आमद, दिलबर की आमद, मंठार की आमद, मरहबा। हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हाँ हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हर हाल में सरकार का मीलाद करेंगे। हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हर हाल में सरकार का मीलाद करेंगे। तेरा खवा मैं तेरे गीत गवा, तेरा खवा मैं तेरे गीत गवा। या रसूल अल्लाह,
या रसूल अल्लाह तेरा मीलाद में क्यों ना मनावा। या रसूल अल्लाह हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हर हाल में सरकार का मीलाद करेंगे। हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हर हाल में सरकार का मीलाद करेंगे। सरकार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, सब मिल के बोलो मरहबा। लजपाल की आमद मरहबा, हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे। हाँ हर हाल में सरकार का मिलाद करेंगे। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशाअल्लाह। नाज़रीन अॻियां वधूं था ब्रेक जी तरफ़, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। ओके नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था ऐं दुरूद पढ़ के अगर कोई इब्तिदा ना करे उसे फिर चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा ना करे, और खुदा का जिक्र करे ज़िक्र मुस्तफ़ा ना करे, मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबान खुदा ना करे। अॻियां वधूं था ऐं नंढो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। इन ख़ूबसूरत महफ़िल खे अॻियां वधायूं था। सरताज हफ़ीज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि, सो अचो सरताज भाउ खां नातिया कलाम ॿुधूं था। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रात में तू आए हो आमिना जा जानी, जेह रात में तू आए ओ आमिना जा जानी, सारात साल जी है करात खा सुहानी, जेह रात में तू आए ओ आमिना जा जानी, सारात साल जी है करात खा सुहानी। हिक तैफ रात तोले पई बार बार झूमे, बेतैफ ॾींहुं चे पियो महबूबा तुम में, हिक तैफ रात तोले चई बार बार झूमे, बेतैफ ॾींहुं चे पियो महबूबा तुम में, रब क्यों बिन्ही खे राज़ी, रब क्यों बिन्ही खे राज़ी, हुयो वक्त दरमियानी, सारात साल जी है करात खा सुहानी, जेह रात में तू आए
काबो करीम आहे कुल आबिदन जो काबो लेकिन हबीब तू आ कुल आशिकन जो काबो काबो करीम आहे कुल आबिदन जो काबो लेकिन हबीब तू आ कुल आशिकन जो काबो नाही हितों जो नाही आही उतों जो आही महबूब ला मकानी सारात साल जी है हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए सोहणा तुझे हुस्न जा कहिड़ा सबूत जाचूं जो शाम मुल्क वारियूं ॾिसजन मके में डाचूं सोहणा तुंहिंजे हुस्न जा कहिड़ा सबूत जाचूं जो शाम मुल्क वारियूं ॾिसजन मके में डाचूं पहिरियों नंबर इहाई पहिरियों नंबर इहाई आनूर जी निशानी सारात साल जी है हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए परचे रुसे त पर ही रुसंदो ऐं परचंदो पियो सारी उमिरि ही हाजी ग़ुलाम नबी कंदो पियो परचे रुसे त पर ही रुसंदो ऐं परचंदो पियो सारी उमिरि ही हाजी ग़ुलाम नबी कंदो पियो तुंहिंजे यार तुंहिंजे यार तुंहिंजे बचड़न जी नात ख़्वानी सारात साल जी है हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए ओ आमिना जा जानी सारात साल जी है हिक रात खां सुहानी सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही इलाही ख़ूबसूरत नातिया कलाम ऐं नाले वठा मैसर साहब बिल्कुलु हाणे बिल्कुलु अवां जो टर्न आहे अवां खां ॿुधंदासीं नातिया बिल्कुलु, कलाम इंशाअल्लाह ताला बिस्मिल्लाह कयो ॿुधाईंदा। जी लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो उते हुयूं नूर जूं लाटूं
आरामी जित पैगंबर हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो अमड़ जे जिस्मक दस में खुदा बख्शे दिनस ताकत अमड़ जे जिस्मक दस में खुदा बख्शे दिनस ताकत ॾिठियूं ॾाचियूं अमड़ जी जल मुल्क शाम जो मंज़र हो ॾिठियूं ॾाचियूं अमड़ जी जल मुल्क शाम जो मंज़र हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो सुतल सां इन जे घर में पर करे पियो चंद्र सां रांदियूं सुतल सां इन जे घर में पर करे पियो चंद्र सां रांदियूं बिला शक अॼु बि बरतर आ उहो अॻ में बि बरतर हो बिला शक अॼु बि बरतर आ उहो अॻ में बि बरतर हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो ऐं हलीमा जूं वधियूं बकरियूं ॾिनस ॾाचिन ॾहूणो खीर हलीमा जूं वधियूं बकरियूं ॾिनस ॾाचिन ॾहूणो खीर उहो हो मौजज़ो हक़ जो न त अॻ में ही सुञो घर हो उहो हुयो मौजज़ो हक़ जो न त अॻ में ही सुञो घर हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो ॾिनऊं जन जन पहाड़नि खे शरफ पंहिंजे पाक कदमनि जो ॾिनऊं जंहिं जंहिं पहाड़नि खे शरफ पंहिंजे पाक कदमनि जो उहे थियूं सोन जूं वादियूं जिथे कलर ऐं बंजर हो उहे थियूं सोन जूं वादियूं जिथे कलर ऐं बंजर हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो करम नाले मिठे ते आ नया हिन कुर्ब जे काबिल करम नाले मिठे ते
करम नाले मिठे ते आ नाया हिन कुर्ब जे काबिल सॾे सभु कुझु ॾिनो साईं न लाइक़ु ही महेसर हो सॾे सभु कुझु ॾिनो आका न लाइक़ु ही महेसर हो लुॾियो थे लाल जो पींघो न बानी हुई न नौकर हो उते हुयूं नूर जूं लाटूं आरामी जित पैगंबर हो। अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत पाण पहिरीं साईं जी तरफ़ अॻियां था वधूं ऐं उन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था हिन महफ़िल खे। नाज़रीन तव्हां असां सां गॾु मौजूदु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी हिन ख़ूबसूरत महफ़िल में ऐं हीअ ख़ूबसूरत महफ़िल जेका अव्हां ई असां सभिनीनि जी आहे हिन मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां अव्हां ताईं पहुचाई वञे पई सरकार आमदे रसूल ऐं असां जेको आहे सो अॻियां वधूं था। नंढड़ियूं असां सां गॾु मौजूदु आहिनि फ़ातिमा ज़हरा असां सां गॾु मौजूदु आहे ज़ैनब असां सां गॾु मौजूदु आहे। पहले हम आप लोगों से नाते कलाम सुनेंगे बिस्मिल्लाह कीजिए। सहारा चाहिए सरकार जिंदगी के लिए आका तड़प रही हूँ मदीने की हाज़री के लिए आका तड़प रही हूँ मदीने की हाज़री के लिए। मेरा दिल तड़प रहा है मेरा जल रहा है सीना मेरा दिल तड़प रहा है मेरा जल रहा है सीना ये दवा वही मिलेगी ये दवा वही मिलेगी मुझे ले चलो मदीना ये दवा वही मिलेगी मुझे ले चलो मदीना। मैं शाद शाद मरूंगी अगर दबे आखे आका। मैं शाद शाद मरूंगी अगर दमे आखे। जुबां पे जारी मोहम्मद का नाम हो जाए आका जुबां पे जारी मोहम्मद का नाम हो जाए। तड़प रही हूँ मदीने की हाज़री के लिए। या मुस्तफ़ा ता हो फिर इज़्न हाज़री का या मुस्तफ़ा ता हो फिर इज़्न हाज़री का कर लूँ नज़ारा कर लूँ नज़ारा कर मैं आपकी गले का कर लूँ नज़ारा कर मैं आपकी गले का। मदीने जाऊँ फिर आऊँ दोबारा फिर जाऊँ आका। मदीने जाऊँ फिर आऊँ
मेरी यूं ही तमाम हो जाए आका, ये जिंदगी मेरी यूं ही तमाम हो जाए। हाँ, रोता हुआ फिर आऊं, दाग जिगर दिखाऊं, रोता हुआ फिर आऊं, दाग जिगर दिखाऊं, अफसाना भी सुनाऊं, मैं अपनी बेकसी का अफसाना भी सुनाऊं, मैं अपनी बेकसी का। हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए आका, हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए। सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए आका, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए आका। तड़प रही हूँ मदीने की हाज़िरी के लिए आका, तड़प रही हूँ मदीने की हाज़िरी के लिए। माशाअल्लाह, अॻियां वधूं था ऐं कारी मोहम्मद अली साहब सां गॾु मौजूदु आहिनि। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद मादल जुदी वल करमी व आलिहि व बारिक वसल्लम। किसकी आमद के ये आसार नज़र आते हैं, आज वीराने भी गुलजार नज़र आते हैं, आज कुछ और नज़र आता नहीं है दुनिया में, आज सरकार ही सरकार नज़र आते हैं। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद। तुम भी करके उनका चर्चा, तुम भी करके उनका चर्चा, अपने दिल चमकाओ, ऊंचे में ऊंचा नबी का झंडा, अज़मतों वाला नबी का झंडा, बाला से बाला नबी का झंडा, सबसे निराला नबी का झंडा, हर घर में लहराओ, पुकारो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, पुकारो या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। नबी का झंडा लेकर निकलो, नबी का झंडा लेकर निकलो, दुनिया पर छा जाओ, नबी का झंडा अमन का झंडा, अज़मतों वाला नबी का झंडा, बरकतों वाला नबी का झंडा, बाला ही बाला नबी का झंडा, आला ही आला नबी का झंडा, हर घर में लहराओ, पुकारो या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तो है ने नूर तेरा सब घराना नूर का, या रसूल अल्लाह, या
हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। हश्र तक डालेंगे हम पैदाइश मौला की धूम, मिसल फारिस नजद के क़िले गिराते जाएंगे, खाके हो जाए अदो जल कर मगर हम तो रज़ा, दम में जब तक दम है ज़िक्र उनका सुनाते जाएंगे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सरकार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, दाता की आमद सब मिलकर बोलो आका की आमद, मक्की की आमद, मदनी की आमद मरहबा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। ऐं अवां सभिनीनि जी महिरबानी, तव्हां आया हो, लबैक चई करे तव्हां हिते मौजूदु रहियो ऐं हीअ महफ़िल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुती आहे। ऐं 12 रबिउल अव्वल जो नाज़रीन अवां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ॿीहर बि ॾींदासीं। ऐं हीअ अवां ताईं महफ़िल पहुती ऐं असां सम्झूं था त यकीनन हीअ असांजे तरफ़ खां हिकु नंढी कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं असां दिलि सां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको को बि इवेंट हुजे थो उनखे दिलि सां सेलिब्रेट कयूं था, पर 12 रबिउल अव्वल जी त ॻाल्हि ई कुझु ॿी आहे। सो हीअ महफ़िल पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुती आहे। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजे आयल समूरनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। ऐं अॼु जॾहिं बि तव्हां इबादत में मौजूदु हुजो त पंहिंजी दुआउनि में असांखे बि ज़रूरु यादि कजो। ऐं वेंदे वेंदे अव्हां ताईं असां नातिया कलाम पहुचाईंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सरताज हफ़ीज़ जो, नाले मिठो मैसर साहिब जिन जो। जी बिस्मिल्लाह। सजण अची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे, रंगड़ो रची वियो, रंगड़ो रची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना। हो पुतियूं मुबारक ॾियण लाइ मायूं हुरूं अल्लाह जे तरफ़ खायूं, जुर्मुट थी वियो जुर्मुट थी वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे। ज़ाहिर नूर थियो मस्तोरो, ज़ाहिर नूर थियो मस्तोरो, हर खड़ी जिब्रील सगोरो, हर खड़ी जिब्रील सगोरो, झट पहुची वियो झट पहुची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे, सजण अची वियो घर आमना जे। ओ ज़ारत खा रहियो रूहन को बि, ज़ारत खा रहियो रूहन
मिसकीन महेसर जो भी रूह रसीव्यो घर आमिना जे सजण अची वियो घर आमिना जे सजण अची वियो घर आमिना जे रंगड़ो रची वियो घर आमिना जे सजण अची वियो घर आमिना जे हिकु मोहम्मद आहे मिड़नी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सूह यूसुफ जी ॾिसी थे औरतुन हथ ध्यान कया पर मोहम्मद खे ॾिठो जन तन तसिर कुर्बान कया सूह यूसुफ जी ॾिसी थे औरतुन हथ ध्यान कया पर मोहम्मद खे ॾिठो जन तन तसिर कुर्बान कया ही ज़ुलेखा जो पिरी पर ही ज़ुलेखा जो पिरी पर हू सजण हर दिल नशीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐ महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिंजे ज़ियारत करण सां हज अकबरीअ जो थिए सवाब ऐ महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिंजे ज़ियारत करण सां हर हज अकबरीअ जो थे सवाब आ गुलाम नबी असांजो दिल रुबा ईमान दीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हिकु मोहम्मद आहे मिड़नी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन।